हैदराबाद पर ख़बर आवाज़ शिरकंदासी फार्मेसी में 31 लाख रुपए जो धाड़ो हणंदड़ बजवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां शेयर कंदालूं। 5 मई ते फराज़ मेमण खां 5 हथियारबंद 31 लाख रुपया फुर करे विया हुआ। ASP अलीना राजभर जो चवणु आहे त वाक़े में मुलविस जवाबदार सज्जाद लाशारी ऐं मजीद खे गिरफ़्तार कयो वियो आहे। फुर थियल रक़म मां 6 लाख रुपया हथ कया विया आहिनि। SSP अलीना राजभर जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदारनि जी निशानदही ते संदन साथियुनि जी ॻोल्हा जारी आहे। हैदराबाद में ख़बर आवाज़ शेयर कयूं पिया। फार्मेसी में 31 लाख रुपए जो धाड़ो हणंदड़ बजवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। 5 मई ते फराज़ मेमण खां 5 हथियारबंद 31 लाख रुपया फुर करे विया। अवां खे आगाह कयूं पिया वाक़े में मुलविस जवाबदार सज्जाद लाशारी ऐं मजीद खे गिरफ़्तार कयो वियो आहे। फुर थियल रक़म मां 6 लाख रुपया हथ कया विया आहिनि। ASP अलीना राजभर जो चवणु आहे।